असांजो प्यारो दोस्त ऐं हाला सां हुनजो बि ताल्लुक़ु, उहो पाण बि वर्सटाइल पर्सनैलिटी सां हुनजो ताल्लुक़ु आहे। बुनियादी तौर ते डेवलपमेंट सेक्टर में भी तमामु हिकिड़ी अहम शख्सियत जे तौर सुञातो वञे थो ऐं ख़ानदानी तौर ते हू शाइर जो फ़र्ज़ंद आहे ऐं शाइर पाण बि आहे। मां चाहींदुसि त जावेद सोज़ हालाई स्टेज ते अचनि ऐं सुहेल फैसल अबड़ो जे हवाले सां के सारूणियूं असां सां वठी। महिरबानी। भिटाई साहब जी ये सिट हुअं अक्सर पढ़ण जे लाइ मिलंदी आहे, पर अॼु हुनजो जेको अहसासु आहे सो इंतिहाई तकलीफ़ दा आहे। दादेसी थी विया मरियूं मुंहुं मारी। सुहेल जे कहिड़नि पासनि ते ॻाल्हाइजे। कॾहिं कॾहिं माण्हू जे ख़ुशीअ जे मौक़नि ते माण्हू इलाही सारियूं ॻाल्हियूं करे वेंदो आहे, पर जॾहिं को माण्हू हलियो वञे थो उनजे लाइ तमामु लफ़्ज़ साथ नथा ॾियनि जो माण्हू का ॻाल्हि करे सघे। पर हुन जा जेके काफ़ी टाइम असां सां बि गुज़रियो, ख़ासि करे साईं शवाब साहब हिते ऐं शकील साहब हिते मौजूदु आहिनि। जॾहिं पाण SPO में हूअं त हाला जे हवाले सां तालुक़ु हो, पर हिते तमामु गहरो थियो। त हुन में ॿ टे शयूं जेके हुनजी शख़्सियत जो हिसो आहे, मुंहिंजे ख़्याल में उहे ज़रूरु ॻाइण जहिड़ियूं आहिनि। माण्हू हलिया वेंदा आहिनि, पर उन्हनि जूं सुठियूं ॻाल्हियूं हमेशह यादि रहंदियूं आहिनि। हिकिड़ो त हू पंहिंजे रूह में इलाही बेचैन हो। मिसाल तौरु हू चवंदो त हीउ कमु कजे, हू कमु कजे, ऐं नो डाउट हुन में इहा क़ुवत हुई, ज़रूरत हुई जो हुन उहे कमु कया। मिसाल जे तौर ते जॾहिं हुन सां मिलियासीं त हुन कैलाश जे सफ़रनामे जो ज़िक्र कयो, जॾहिं पाण ऐं वॾो हिकिड़ो सुठो सयाह हो ऐं पाण वटि अल्ताफ़ शेख साहब खे बि चयो वञे थो, पर जेको एहसासाती सयाहत खे लिटरेचर सां हिकिड़ो त नसीर साहब मुतारफ़ करायो त लिटरेचर सां कीअं सफ़रनामे खे जोड़िजे, जो माण्हुनि जो अहसासु। ऐं ॿियो जेको सुहेल अबड़े जो जेको लिखत आहे, ख़ासि करे हुनजी लिखणी आहे सफ़रनामो, हुनजो खाना बदो जो ख़्वाब या हुनजा ॿिया बि कुझु टोटका असांखे मिलिया। त हू हिकिड़ी ख़ातून सां मिलियो। मूं चयो तूं इन सां कीअं वञी मिले? चई त अहमद फराज़ जे हिकिड़े नज़्म जो नालो आहे कुशा बीबी। उहो इताई हसीन नज़्म आहे अहमद फराज़ जो। उहा का फीमेल आहे, एॾी हसीन आहे, जेका रहे थी कैलाश जे कंहिं वादियुनि में, ऐं हुनखे कीअं अलाए नंढे हूंदे खां ज़हन में हो त इन सां मूंखे पोइ ख़बर पई। पाण ॿुधाई त हुया कुशा बीबी जेका हसीन जमील ख़ातून हुई, हुया वई हली आहे, पर हुनजी जेका धीउ आहे हुन सां उहो मिलियो। त मुंहिंजे ख़्याल में इहा जेका जाखोड़ थिए थी माण्हूअ जी जेका माण्हू ॻोल्हा करे थो ऐं उन ताईं पहुचण जी कोशिशि करे थो, ऐं उन्हनि पंहिंजे अदबी ऐं उनजी ख़्वाहिशुनि खे पहुचण ताईं कोशिशि करे थो। इहो ई वॾो कमाल हूंदो आहे माण्हूअ जे जाखोड़ जो, माण्हू जे लाइफ जो। त हिकिड़ो हुनजो ई तमामु वॾो कमु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में खाना बदोश जो ख़्वाब, गोरख वारो जेको आहे, अहिड़ा ॿिया बि कुझु हुन जा लिखियल आहिनि मुख़्तलिफ़ जेके सफ़रनामा, जिन जो निज अदबी हिकिड़ी हैसियत आहे। हिकिड़ा ॾाढा मास्टर पीस आहिनि जेकॾहिं असीं उन्हनि खे वरी करे सघूं। ॿियो त हुन मिसाल तौरु हुन जो हर कम में ॾिसो त हू इंतिहाई हिकिड़ो एक्सपर्ट थी अॻियां आयो। हू NGO में हो, तॾहिं बि हुन पंहिंजे हवाले सां जेके बि हालात जे अंदरि अदबी, लिटररी ऐं हुनखे समाजियात सां जोड़े हलण जी कोशिशि कई, इदारनि में रहियो। वरी हिकिड़े लम्हे हू पंहिंजे हुन सॼी किर्त मां जीअं बेज़ारी इख़्तियार कई त हुन वरी रेडियो पाकिस्तान ते कोशिशि कई। रेडियो पाकिस्तान ते हुन इंतिहाई बेबहा क़िस्म जा प्रोग्राम कया, जेके हींअर बि हुनजो हिसो आहिनि। हुनजे दाद जो, हुनजो आवाज़ जी जेका ख़ूबसूरती हुई तमामु। बाबा सां त हुनजो तमामु वेझो मोहबत वारो तालुक़ु हो। जॾहिं त सॼे ख़ानदान जो साईं रशीद साहब वेठो आहे, ॿिया बि दोस्त ॼण हिकिड़ी फैमिली जो हिसो आहियूं। त बाबा त हुनखे चवंदो नंढड़ो नसीर। त हुन थोरे वक़्त में पंहिंजी जेका कंपेयर हुजण जा जेके गुर ऐं ॾांहुं हूंदा आहिनि, उहे न सिर्फ़ु सिखिया पर
उन में पाण मञरायो। जेकॾहिं उहो अञा उनखे वधाया त शायदि सिंध में जेका हींअर खोट आहे कंपेयर्स जी, जेके लिटररी उन सां तालुक़ु रखंदा हुजनि, मुआशिरे ताईं उनजो आवाज़ जी जेका जान आहे पहुचे, त उन में सोहेल लबड़े जो ई तमामु वॾो कारनामो। हुन जी शाइरीअ में तव्हां ॾिसो, ऐं ख़ासि करे हुनजो जेको हाला जी शाइरीअ खे जंहिं तरीक़े सां हुन यूट्यूब ते ऐं ॿियनि जायुनि ते तहतुल लफ़्ज़ पढ़ियो आहे, उहो बि तमामु हिकिड़ो वॾो कमु आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में हेॾा वॾा इदारा डिपार्टमेंट्स खुलियल आहिनि, NGO ॿिया सभु आहिनि, पर उहे बि एतिरो कमु न करे सघिया आहिनि जेको हू अकेलो माण्हू पंहिंजे हां जे ज़ोर ते, पंहिंजे ॾढ ते जंहिं तरीक़े सां हुनजो कयो आहे। तव्हां हुनजा यूट्यूब ते बि ख़ुदि ॾिसो त इंतिहाई शानदार हुनजा तहतुल लफ़्ज़ में गुलाब जे गुल ते जेको ॻाल्हाए थो, या सोहिराब फ़क़ीर ते जेको प्रोफाइल आहे, ईअं लॻे पियो त ॼण हाणे लिखियलु बाबा जो आहे, पर जंहिं तरीक़े सां उहो पढ़े पियो लॻे थो त सोहेल लबड़े जो लिखियलु आहे। त माण्हू पंहिंजे जंहिं बि कम में हुजे उन में उन जान सां, उन दिक़त सां कमु करे थो। इहो हुनजो हिकिड़ो, हुनजे लाइफ जा हिकिड़ा लेसन लर्नड आहिनि जेके असांखे वठणु खपनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में हुनजो ई तमामु वॾो कमु हो। ऐं ख़ासि करे जेको काफ़ी दोस्त ॻाल्हाईंदा, साईं वारा बि ॻाल्हाईंदा, साईं मनोज साहिबु वेठो आहे, ॿिया बि दोस्त आहिनि, साईं शहाब साहिबु, त हुनजो हिकिड़ो ख़्वाबु ज़रूरु हो, ऐं उन ते असांजो बि हुयो त हाला में जेका मुशाइरनि जी रवायत हुई, जेका मखदूम ख़ानदान जो बि उन में तमामु वॾो कमु हो, पर अबड़ा फैमिली जो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हाला जे मुशाइरनि ते ॻाल्हाइजे ऐं ग़ुलाम हालाई साहिबु, मंसूर वैरागी साहिब ते न ॻाल्हाइजे, त हाला जी शाइरी बदूरी आहे, उनखां सवाइ उनजी तारीख़ जी का बि हैसियत न आहे। तमामु वॾा हिकिड़ा अहिड़ा इंस्टीट्यूशन्स हुआ जेके इनफॉर्मल हुआ, जंहिं सिंधी शाइरीअ खे ख़ासि करे मुशाइरनि जी जेका रवायत हुई उनखे वधायो, ऐं उन ते मुंहिंजो आख़िर में जेको उन सां जहिड़ो थींदो हो या कचहरीअ में थींदो हो, त उहा हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त हुन जेको या त हू लाइफ मां इलाही थकिजी पियो हो, जो हुन इहो ख़ुदा ॾांहुं जेका रग़बत आहे उन ॾांहुं हुनजो रुझान तमामु वधी वियो, उन करे हू शायदि ही दुनियावी जेके मरहला हुआ उन्हनि खां थोरो परे थी वियो हो। ऐं पोइ आख़िर में मूंखे चई त हीउ सॼो कुझु दोखो आहे, मूं सभु कुझु ॾिठो आहे, त हू सभिनी शयुनि खां ॾिसी आयो, पर असीं सम्झूं था त हुनजा जेके सुठा लाइफ जा पासा हुआ, त हुनजो हिकिड़ो ख़्वाबु हो जंहिंमें असां हुनखे हिमत ॾियारी पिए, पर हू जीअं त हिकिड़ी ॿी राह ॾांहुं उसरी चुको हो, वक़्त जे ॻणप ऐं वक़्त जे आङुरनि में जेके उमिरि जो हिसो हो उनखे हू ॻणे रहियो हो, त हाला में मुशाइरनि जी रवायत खे वरी बरक़रार कजे। ऐं केॾा हसीन मुशाइरा असांजे अखियुनि में पंहिंजा क़ैद आहिनि, मेमण इस्पताल जो हुजे या प्राइमरी स्कूल मुला स्कूल में हुजे, त हिन फैमिलीअ जो ख़ुदि लिटरेचर जे हवाले सां हिकिड़ो वॾो किरदारु हो, ऐं उन में सोहेल लबड़ो उन सॼे फैमिलीअ जो हिकिड़ो निर्वार थी सॼी सिंध में हिकिड़ो नओं आवाज़ थी उभरियो हो। ऐं असां में न आहे, पर उहा रवायत साकिब ते ॿियो ॿार असां रखियो हो, जॾहिं हुनजे हयातीअ में साईं रशीद साहिबु हुनजो गवाह आहे, त पाण न सिर्फ़ु हुनखे सोहेल खे हिन ॾांहुं राग़िब कंदासीं, पर हिन सॼी को मसइले खे वरी कंदासीं। त हीअ इंसानी ज़िंदगीअ जा तमामु हिकिड़ा सुठा पासा हुआ हुनजा, हुनखे यादि करणु खपे। ऐं हुनजी चङाई आख़िर में जेसीं ताईं हीअ तव्हां ॾिसो हीउ वॾो केॾो कमु आहे, हू जॾहिं वरी मज़हब ॾांहुं हुन पंहिंजी अटैचमेंट इख़्तियार कई, तॾहिं बि हुन क़ुर शरीफ़ जो जेको तर्जुमे सां जेको तव्हां ॾिसो था, हुनजा यूट्यूब ते इलाही सुठा तहतुल लफ़्ज़ सिंधीअ में तर्जुमा मौजूदु आहिनि, जेको तमामु वॾो कमु आहे हिन दौर में, जो तमामु थोरा अहिड़ा माण्हू बचिया आहिनि जेके ख़ुदि क़ुर शरीफ़ जी तिलावत जे तर्जुमे जो जेको सिंधी मफ़हूम आहे या उहो अहसासु हुन में आहे उहो ॿुधाए सघनि। असां ॾिसूं था त हुनजो आवाज़ु अॼु बि ॼण त फ़ज़ाउनि में फैलिजे पियो। हुनखे हिकिड़ो शहरु यादि हूंदो, जॾहिं बि मुशाइरनि जी कंपेयरिंग में मूंखे बि सॾींदो त हुनखे हिकिड़ो शहरु यादि हूंदो, ऐं ॿियो शहरु आउं चई वरी पंहिंजी जॻह वठंदुसि। हुनजी हिकिड़ी अदा, हुनजी हर हिकु अदा सताए थी, हुनजी हर हिकु अदा जूं ॻाल्हियूं कर साईं बा साईं, हुनजी हर हिकु अदा सताए थी, हुनजे हर हिकु अदा जूं ॻाल्हियूं कर। हिते फ्लेटनि में साहु निकिरे थो, ॻोठ जे तूं हवा जूं ॻाल्हियूं कर। अॼु त रुअण ते दिलि पई चाहे, अॼु त के करबला जूं ॻाल्हियूं कर। असां सोहेल जे इन ई ख़ूबसूरत शहर सां
हुन खां इलाही शर्मिंदा बि आहियूं ऐं माज़रत खां बि आहियूं। बाक़ी जेके ॻाल्हियूं हुन सां आख़िर में कयूं आहिनि उहे दिलि जे उन तहखाने में दफ़न आहिनि, हमेशह दफ़न रहंदियूं, छो त अमानत आहिनि। आख़िर में जेके हू पंहिंजी शाइरीअ में बि जेको ॾुख जो अहसासु करे वियो आहे उनखे ज़रूरु न सिर्फ़ु महसूसु करण जी ज़रूरत आहे पर उनखे सम्झाइण जी बि ज़रूरत आहे। महिरबानी।